मूमल तो मूंसां सां शादी करण जो इरादो कयो आहे। छा मूंसां तोसां शादी कंदो त तूं शादी कंदीअस? अदी मूंखे मजबूत सहारे जी जरूरत आहे। ऐं तो ही त चयो त मजबूत सहारो मुंहिंजो मूंसां ही आहे। तो मीर सां मोहबत कई ऐं मीर खे बि चाहियो तो। अदी मीर हाणे ॿिए कंहिंजो थी वियो आहे। जेकॾहिं मीर ऐं राणीअ में तलाक थी वञे थी ऐं मीर तोॾे ॿीहर हथ वधायो त पोइ तूं छा कंदीअ? मां पंहिंजी मोहबत खे पंहिंजे मक़सद मथां कुर्बान कयां थी। मुंहिंजी भेण, तुंहिंजो कहिड़ो मक़सद आहे मूमल? नवाब खान जी बर्बादी ऐं सिजावल का पंहिंजे धोखे जो बदलो वठंदसि। मां त चवां थी त तूं सभु ॻाल्हियूं विसारे मूंसां सां शादी करे पंहिंजो घर आबाद कर। मां पंहिंजो घर आबाद वीर सां करण चाहियां पई, पर नवाब खान धोखो कयो ऐं मुंहिंजी ज़िंदगी बर्बाद करे छॾी। त पोइ तूं मीर जो इंतज़ार कर मुंहिंजी भेण। न अदी हाणे इंतज़ार नाहे कर, बस दुआ कर त मूंसां शादी करण लाइ राज़ी थी वञे। पोइ मां पंहिंजे दुश्मननि खिलाफ मूंसां खे इस्तेमाल कंदसि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।